सबब इहो आहे औलाद खे न पढ़ाइण, न्याणियुनि खे न पढ़ाइण, वॾो सबब इहो आहे। हदीस में चए थो जेकॾहिं कंहिं शख़्स वटि को संग घुरे उन में बस वस्तू हुजनि, हिकिड़ो अख़लाक वारो हुजे, ॿियो दीन सुठो हुजे, पोइ देरि न करे रिश्ते ॾियनि। असां वरी टी शइ ॻोल्हियूं था, डॉलर, पैसे वारो हुजे, भली लोफर हुजे, हाणे पैसो आयो की बस सभई एब निकिरी वेंदसि, दिमाग़ आहे माण्हुनि जो। पोइ हाणे जेकर भई लोफर हुजे, बदमाश हुजे, बदकार हुजे, पैसे वारो हुजे, अलाह जा बाना जेकर शरीफ़ माण्हू दीनदार खे न्याणी ॾींदा, हिकु त न्याणी सां ज़्यादती न कंदो, जेकॾहिं हुनखे पसंदि हूंदी त हुन पुठियां ख़िदमत कंदो, जेकॾहिं नापसंदि हूंदी त ख़ुदा जो ख़ौफ़ कंदो, यार आई मुंहिंजे करे। दीन जी तइलीम जो इहो फ़ाइदो आहे। पैसनि खे छा कंदा? जंहिं घर में सुकून न हुजे, खाधा पीता जाम हुजनि, इज़त न हुजे, छा कंदो हुन पैसे खे? सॼी दुनिया पैसे जे पुठियां। मौली साहब छोकिरी ते ॾियणी आहे, भली घणी बलोच हुजे, बरोच हुजे, पंजाबी हुजे, पठान हुजे, मुस्लमान हुजे, हाणे उते आउं नथो ॾिसां मां बरोच आहियां, मां सिंधी समाज आहियां, मां पंजाबी खे छो थो ॾियां, मां सिंधी चौधरी खे छो थो ॾियां, पठान खे छो थो ॾियां? हूअं त पठान अफगानी आहे, कातिल आहे सिंध जो, करोड़पति ॾिसी हल बाबा ॾिस, कलमे वारो आहे, नबी जो उम्मती आहे, कलमो तोखे यादि कोन्हे, हुनजा पोयां डॉलर यादि था हुजनि। ऐं जॾहिं न्याणियूं न पढ़ाइबियूं, इहे बिना शादी जे रहिजी वई, छोकिरा न पढ़ाइबा, इहे बिना शादी जे रहिजी विया, पोइ छा थींदियूं? तरसी तरसी इहे हया जो पर्दो छॾे ज़िना में ॾेई पवंदा। पोइ हदीस में जो रसूल अल्लाह फरमाया, जिन न्याणियुनि ऐं पुटनि शादी जी तलब कई, वालिदैन खे न पढ़ायो, पोइ इहे बदकारियूं अॻिते कंदा, इन जो ॾोह माउ पीउ ॾिया। इहे माउ पीउ क़यामत जी ॾियारे कुटबा, न्याणी जवान ई उनजी शादी करा, रिश्तो पाण वञी ॾियणु, इहो ॿिए बि कोन्हे। मदीने वारे मीर हज़रत अली साईं खे पाण पंहिंजी न्याणी बीबी फातिमा जी ऑफर कई, इहो बि सुन्नत में शामिल आहे। शई मां कीअं वञी चवां त मूंखां न्याणी वठो? चवंदा काइड़ी कूड़ी किनी किचियो, बा तूं नबी खान मथे कोन चढ़ी, हुजूर खान मथे न आई।